पिरियालो में अवामी न्यूज़ पारां 3 डिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान बाद पिरियालो में सकाफ़ती रंग निकिरी पिया। जस्कम पारां शानदार सकाफ़ती रैली कढी वई। रैली जी अॻवानी देशी आसिफ़ बलोच ज़ोहेब उमर ऐं ॿियनि कई, जॾहिं त रैली पिरियालो जे मढ़ई वारे इलाइक़े खां मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पिरियालो ते पहुती, जिते रैली जे अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंधी सवें सालनि जी बहितरीन तारीख़ जा मालिक आहिनि ऐं दुनिया में सिंधी तहज़ीब तमामु पुराणी ऐं महिमान नवाज़ी जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। असां हिकु सिंध ऐं हिकु सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण ते पूरी सिंध मीडिया खे सलाम पेश कयूं था, जिन सिंधी क़ौम खे हिन क़ौमी ॾींहुं मल्हाइण लाइ हिकु ईद जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, जंहिंमें पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी पंहिंजी धरती ऐं सकाफ़त सां मुहबत जे इज़हार तौरु हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, जंहिंसां सिंधी माण्हुनि खे पंहिंजे ख़त्म थींदड़ सकाफ़त सां मुहबत करण जो मौक़ो मिलंदो आहे। इन मौक़े ते नौजवाननि टोपी अजरक समेत बोस्की जा पटका पहिरे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो। इन मौक़े ते देशी आसिफ़ बलोच, ज़ोहेब उमर, अजीब महर समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।